आगा के अवां खे अहम ख़बर है। सिंध पंजाब दंग कमू शहीद खां कराची लाइ निकितल PTI जो सिंध हक़ूक़ मार्च अॼु मिठी पहुचंदो। हाई स्कूल मिठी ग्राउंड में हज़ारे माण्हुनि जे वेहण लाइ पिंडाल सजायो वियो आहे। मार्च के परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, असद उमर ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। तव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध पंजाब दंग कमू शहीद खां कराची लाइ निकितल PTI जो सिंध हक़ूक़ मार्च अॼु मिठी पहुचंदो। तव्हांखे ॿुधायूं पिया, हाई स्कूल मिठी ग्राउंड में हज़ारे माण्हुनि जे वेहण लाइ पिंडाल सजायो वियो आहे। मार्च के परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, असद उमर ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। तव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध पंजाब दंग कमू शहीद खां कराची लाइ निकितल PTI जो सिंध हक़ूक़ मार्च अॼु मिठी पहुचंदो। मार्च के परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, असद उमर ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। राब्तो कयो आहे मिठी में एजाज़ बजीर सां। एजाज़, आगाह कजो। जी, पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जेका सिंध हक़ूक़ मार्च जेको निकितो आहे उहो अॼु थरपारकर ज़िले जे हेडक्वाटर वारे शहर मिठी पहुचंदो। ऐं मिठी में तव्हांखे ॿुधायां त हाई स्कूल ग्राउंड मिठी में पाकिस्तान तहरीक इंसाफ थरपारकर पारां जलसे आम जो इतमाम कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायां 5000 खां वधीक कुर्सियूं जेके आहिनि उहे रखियूं वियूं। उन खां अलावा 50 फुट डिघो ऐं 25 फुट 50 ऐं 50 जो स्टेज जेको आहे उहो तयारु कयो वियो आहे। स्टेज ते तव्हांखे ॿुधायां अॼु जेको सिंध हक़ूक़ मार्च जेका आहे उहा तक़रीबन ॿुधायो पियो वञे। हिते त क़ाइदीन जेके आहिनि उहे 2 वॻे हिते पहुचंदा। उनमें तव्हांखे ॿुधायां त वफ़ाक़ी वज़ीर मखदूम शाह महमूद कुरैशी, सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर अरबाब गुलाम रहीम, हलीम आदिल शेख, असद उमर ऐं अली ज़ैदी ऐं ॿिया जेके अॻवान तव्हांखे ॿुधाया न पाकिस्तान तहरीक इंसाफ जा उहे हिते अॼु मिठी पहुचंदा। ऐं तव्हांखे ॿुधायां त हीउ सिंध हक़ूक़ मार्च जेको आहे उहो मुख़्तलिफ़ ज़िलनि खां थींदो, उहो मिठी पहुचंदो। ऐं मिठी में तव्हांखे ॿुधायां त हीउ जलसो आम जेको रखियो वियो आहे उनखे हीउ समूरा अॻवान जेके आहिनि उहे ख़िताब कंदा। ऐं तव्हांखे ॿुधायां त माण्हुनि जी आमद वारो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मिठी, दीपलो, इस्लामकोट, छाछरो, कलोई, केलार, नगर पार्कर, डायली ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तव्हांखे ॿुधायां त वॾे तइदाद में काफ़िला जेके आहिनि उहे गाॾियुनि में तव्हांखे ॿुधायां काफ़िला जेके आहिनि उहे पैटर्न जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे।